कुदरती तेज़ बरसातन ऐं हाकड़े ढोरे में LBOD सिम नाले जो पानी छोड़ थियण खां पोइ केतिरा ई माण्हू पंहिंजे घरनि खां बेघर बणियल आहिनि, पर मगर सरकार सबूरी किथे नज़र नथी अचे। अदा इहा असीं हाकड़े जी कंध ते वेठा आहियूं ऐं पाणी जो हितां नमूनो ॾिसो पिया। असांजी ॻोठाणा पंहिंजी मदद पाण करियूं पिया। असांखे कंहिं बि माना वॾेरे या कंहिं बि MP MLA जी का बि मदद कान्हे का। असांजा घर तमामु ख़तरे में अची विया आहिनि हलिया। असांजा फसल ॿुॾी चुका आहिनि। इहे रूबरू ॾिसो पिया पाणी जो जेको नमूनो आहे। असीं ग़रीब वेचारा जेके आहियूं हिते छा करियूं, असांजी को बि ॿुधण वारो हिते कोन्हे को। ढोरो जो हाकड़ो जो पुराणो आहे, इन जो पाणी हाणे असांजे ॻोठ वधे पियो। 4 ॾींहं थिया आहिनि, 4 ॾींहं 5 ॾींहं खां वठी असां पंहिंजा हारी ट्रैक्टर लॻाया हथरादू बंदि ॾिना आहिनि, पर बंदि केतिरो झलंदा। हाणे अॼु सुबुह खां असां इहो अंदरि में आसिरो पले ट्रैक्टर लॻाया आहिनि जेको पंहिंजे ॻोठ खे कढियूं पिया, ॻोठ खे बचायूं, फसल हुई ॿुॾी आहे। ॻोठ हाजी जाफ़र चांडियो तक़रीबन 500 घरनि ते मुश्तमिल आहे। पानी के बाबा 7-8 ॾींहं थी विया पानी टोटल ॻोठनि खे चढ़ी वियो। सॼे ॻोठ ॾिसी पियो हालात चारई पासे चेड़े चेड़े पाणी में टपड़ कढे माना ॿार रखिया सरज़मी ॾिसी वञे चारई पासे। त हाणे केॾा वञो पिया लॾ भला? हाणे लॾ पाइण जो वॾनि वॾनि दड़नि ते वञूं पिया। नेठि असां वटि एतिरो पैसो कोन्हे जो टाला टपड़ खणी के मंदल पुॼूं। मंदल अॻिते त रस्तो ई कोन्हे को। हा हालात हीअ ॾिसी पियो चारई पासा 5-8 ॻोठ जेके रहियल हुआ सो बि राति ॿुॾी विया। अच्छा न हाणे तव्हां टेंट वग़ैरह को सामान का बि न को टेंट आहे न का शइ ही वणे काठ किला गॾु कया न मिड़े को ॿारनि खे काड़े खे बचाइण जे लाइ कोई का बि शइ कोन्हे। हा न टेंट न ॻाल्हि न ॿार हिते चूरनि में त को बि माण्हू हिते आयो न को पुछा कई गई। जिथे दुनिया में कुदरती आफ़तूं ऐं मुसीबतूं ईंदियूं आहिनि उन्हनि खे रोकणु त कंहिं रियासत जे बस जी नाहे हूंदी, मगर उन खां पोइ थींदड़ नुक़सान ऐं उन्हनि खे कंट्रोल करणु रियासत जी हिकु ज़िम्मेवारी हूंदी आहे, जेका हिन टाइम ॿोॾि मुतासिरनि खे सरकार सबूरी नज़र नथी अचे। माण्हू तेज़ बरसात ऐं हाकड़े ढोरे में पाणी ओवरटॉप थियण सबबु केतिरा ई माण्हू पंहिंजे अजनि घर खां महरूम थी विया ऐं पंहिंजे बचनि जी रोज़ी सवे एकड़ ते बुखियल फसल ॿुॾी तबाह थी वियो। हिन टाइम ते ग़रीब माण्हू पंहिंजा घर अखियुनि जे अॻियां ॿुॾंदा ॾिसंदा रहिया ऐं फसल बसंदस अखियुनि जे अॻियां ॿुॾी वियो। हाकड़े ढोरे में ॾींहों ॾींहुं 2 फुट पाणी जे चाढ़ सबबु सवे माण्हुनि जा घर ई ॿोड़े छॾिया, मगर पोइ बि सरकार सबूरी किथे बि नज़र न आई। हाल फ़िलहाल त का शइ कोन्हे। बाबा जेको तव्हां ॾिठो पिया पाणी तव्हां पाण ॾिसी सघो पिया। पाणी आहे, घर तव्हां नथा सर्वे करे सघो। पाणी असांजे चेल खां मथे घरनि में बीठो आहे। असांजे घर टपड़ टाड़ी वियाल आहिनि दॿिजी। ईअं बुखे पेट ताईं 7 टका असां लंघण वेठा आहियूं टोटली सभु जा सभु। जेका तव्हां पनीरियूं लॻल ॾिठो पिया इहो सभु जा सभु ॿुॾी आया आहिनि टोटल। गुलाम क़दर अली दल ऐं लॻ टाली उमरकोट ज़िले में तमामु घणो तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो, पर तव्हां पाण ई घरनि जो पाणी जो मायनो करे रहियो आहिनि। जिते दौलत जी सेज ते सुकून कंदड़ अमीर तबिके जा माण्हू हिननि ग़रीबनि जे दर्द खां अणवाक़फ़ बणियल आहिनि, त ॿिए तरफ़ ग़रीब पंहिंजा उजा छॾींदे हिन तरीक़े हा यार वञूं था छा करूं, दुख जाम आहे, घर किरी विया आहिनि, छा करूं। हितां निकिरूं था पोइ हाणे किथे न किथे वञी बरसातनि जी तेज़ बरसातनि जी तबाही खां पोइ हिन ॿोॾि मुतासिरनि खे रेस्क्यू करण जे लाइ सरकार सबूरी जो को बि माण्हू नज़र न आयो। जनाब असां हींअर मौजूदु आहियूं टाली यूसी जेको हाकड़े ढोरे जे पाणी जी चाड़ ऐं तेज़ बरसाति सबबु जेके कचा घर माण्हुनि जा ढही विया हुआ ॿोॾि मुतासिरनि जा हाकड़े ढोरे जे थर वारे कस वारे इलाइक़े में आदमी रिहाइश पवे रहिया ॿुधी हुतां जीअं आया आहियूं हुन पासां बि असां जेको वीरनि खे बि इतला ॾिनो उन्हनि बि असांखे रुॻी आसरा ॾींदा रहनि था। असांखे न टेंटनि जी का सहूलियत आहे, सिर्फ़ु टेंटनि जी उहो रुॻी आसरा पिया ॾींदा रहनि, हुतां था ॾियूं पंहिंजनि माण्हुनि खे खणी उहो टेंट विराए पई ॾे। 7-8 ॾींहं इहे टपड़ सामान असांजे हीअं तर बदल जेको असांखे अपील था करियूं असांजी मदद करे। असांखे टेंटनि जी तकलीफ़ आहे, असांजी फौरन टेंटनि जी मदद करे। 8 ॾींहं थिया हिते बरसाति में ॿुॾी निकिता आहियूं, जंहिंमें असांखे तंबू न को का ॻाल्हि मुआर का बि कोन मिली।
दरअसल असांजा घर जेके हुआ मिसकिन ग़रीबनि जा तबाह थी विया आहिनि केरु वोट वठण वारा हू जेके आहिनि वोट वठियो वञनि आसरनि में रुली विया आहियूं हिते भिटनि में वेठा आहियूं असांजो अलाह खां सवाइ केर बि ग़रीबनि जो मदद न तंबू खपनि हिते राशन पाणी खपे हिते हर शइ खपे असीं मिसकिननि जा घर फसल ॿुॾी विया बाक़ी असीं नांग न आहियूं जे नौकोट किले खां वेंदे नोटो ताईं टाली ताईं मूं विज़िट कयो आहे त हज़ारे जेके फैमिलियूं आहिनि उहे थर जे कस में मौजूदु आहिनि सभु खुले आसमान जे हेठि वेठल आहिनि पाणी सभ खां वॾो जेको इशू हिते आहे जेको हीअ हाणे माण्हू मौजूदु आहिनि जेको पाणी इस्तेमालु कनि पिया पीअण जे लाइ उहो जेको ढोरे में पाणी बीठल आहे उहो पाणी बरसाति जो पाणी आहे तमामु बदबूदार उन में नंढनि ॿारनि में ऐं तिरसनि जेके माण्हू आहिनि उन्हनि में बीमारियूं पैदा थियूं ऐं उन खां पोइ मेडिसन जेको आहे गवर्नमेंट जे हॉस्पिटल में मौजूदु कोन्हे ऐं हिन वक़्तु हिननि खे सख़्तु जेका ज़रूरत आहे उनखे मच्छर जूं जेके मारियूं आहिनि उहे ॾिनियूं वञनि हिननि खे राशन ॾिनो वञे ऐं हिननि खे टेंट ॾिना वञे पीअण जो साफ़ु पाणी जेको आहे इहे ॿ टे शयूं अहम आहिनि अगरि इहे गवर्नमेंट न करे सघी त पोइ हीअ माण्हू तमामु घणा बीमारी में वठिजी सघनि था ऐं मरी बि सघनि था पाणी बोड आहे ॿाहिरि छितड़ पाणी चोफेर घेरो लॻो पियो अची ॾिसो अखियुनि सां पोइ हाणे केॾां वञो पिया लॾ पलाण करे लॾ पलाण छा आहे वेठा आहियूं ॾिस कहिड़ी हाणे घर छॾियासीं हेॾा इंडिया वेंदासीं कोन पोइ सियासी माण्हू आयो तव्हां वटि चूंडियल निमाइंदो पहुतो हो बि कोन आयो सियासी कोन आयो न को निमाइंदो वोट वठियो केरु वोट वठी वियो वोट भेट जा चूंडा वठणु मूंखे कहिड़ी ख़बर सबूर मूंखां वरितो आहे वीर वोट वटि कोन बाक़ी ॿिया भेट जा चूंडण सबूर वरितो आहे हा पोइ हाणे अचनि था कोन था अचनि केरु कोन थो इहो सभु विया हलिया अलाए केॾा लुड़ी ऐं बाल पिया खाइनि वक़्तु ईंदो ऐं लोड़ींदो हा इहे कोन्हे बचंदो कोन फ़ैसिलो अलाह वटि आहे न अवां वटि ईंदा बि छा चवंदा उन्हनि खे छा चवंदासीं ॿियो चवंदासीं पोइ हुनजे हथ में जेका हुजे वसीलो उहो ॿुधाइनि ॿियो असीं कोन चवंदासीं